बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहज़ाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पे। दोस्तों, तव्हां अगर सम्झो था तव्हांजी ज़िंदगी में हर रोज़ नाकामियूं आहिनि, तव्हां हर रोज़ कंहिं न कंहिं मसइले में घटि थींदा था वञो ऐं तव्हां जूं परेशानियूं बि हर रोज़ वधंदियूं थियूं वञनि, त इन में घबराइण जी का बि ॻाल्हि कोन्हे। तव्हां पंहिंजा हौसला बुलंद रखो, उन वण जो ख़्यालु कयो जेको मौसम जे बदिलजण जे करे उन वण जो हिकु हिकु पन थी हेठि छणी बेकार थींदो आहे ऐं बहार अचण सां वरी उन में नवां पन फुटी ईंदा आहिनि ऐं केॾो सरसब्ज़ हूंदो आहे ऐं उन जा पन पोइ केॾा सूंहं कंदा आहिनि। ईअं लॻंदो आहे ॼण हिन वण खे फूह जवानी अची वई आहे। हिकिड़ियूं ॿ सहेलियूं हुयूं, उन्हनि सहेलियुनि तालीम गॾु कई। हर शादीअ में ग़मीअ में उन्हनि जो मिलाप अक्सर थींदो रहंदो हुयो। हालात कीअं बदिलजनि था इहा काई ख़बर इंसान खे कोन्हे। हिकिड़ी सहेली जेका हुई त उहा ग़रीब हुई। उन वेचारीअ जो तालीम पूरे थियण खां पोइ 2-3 सालनि में उनजे पीउ माउ जी फ़ौतगी थी वई। कुझु अरसे खां पोइ उनजो पीउ फ़ौत थी वियो, वरी कुझु अरसे खां पोइ उनजी माउ फ़ौत थी वई। हिन छोकिरीअ जी शादी थी वई। 8-10 सालनि में हिन जे मुड़ुस जी बि फ़ौतगी थी वई। हाणे हिनखे 3-4 ॿार अची थिया। ॾाढी परेशान रहंदी हुई। काफ़ी अरसे खां पोइ उन सहेली पाण में कंहिं प्रोग्राम ते मिलियो। जेका उहा ख़ुशि सहेली हुई उन ग़रीब सहेली खां पुछा पई करे, तोखे छा थियो आहे, छो परेशान आहे ऐं तूं सफ़ा ईअं ॻरी वई आहे, तोखे का बीमारी त कोन्हे? उन चयो अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे का, बसि ज़माने जूं परेशानियूं आहिनि। उन ग़रीब सहेलीअ पंहिंजूं सॼियूं परेशानियूं हिनखे ॿुधायूं त अम्मा फ़ौत थी वई, बाबो फ़ौत थी वियो, वॾो भाउ फ़ौत थी वियो, वरी मुड़ुसु फ़ौत थी वियो, हाणे हे 3-4 ॿार आहिनि, मुंहिंजे कंध में आहिनि, अकेली आहियां, दुनिया में केरु आहे बि कोन। जेका अमीर छोकिरी हुई उन हिनखे वॾो हौसलो ॾिनो। उन हिनखे ॿुधायो त तुंहिंजी तबियत में कुझु न कुझु आहे, इहे ज़माने जा लाहा चढ़ा इंसान जे मथां ईंदा आहिनि, पर तूं पंहिंजो किथे इलाजु कराए। उन हिकिड़े डॉक्टर जो हिनखे ॾसु ॾिनो। उहो डॉक्टर वटि वई। डॉक्टर हिन छोकिरी खे चेकअप लिखी ॾिनो, कुझु टेस्टूं लिखी ॾिनई, कुझु चेकअप वग़ैरह जेके बि हुया। हफ़्ते खनि जूं दवाऊं हिनखे लिखी ॾिनी त जेसिताईं टेस्टूं अचनि। टेस्ट न अचण खां पोइ या 7 ॾींहंनि खां पोइ वरी डॉक्टर वटि वई। डॉक्टर तस्दीक कई त तोखे लास्ट स्टेज कैंसर आहे। छोकिरी त ॾाढी परेशान थी, रोअण लॻी। हाणे छा करे? नंढड़ा बच्चा, न पीउ, न माउ, न भाउ, न मुड़ुसु, अची परेशान थी। ज़मानो हेॾो सारो पहाड़ जहिड़ो ज़मानो कीअं हले? डॉक्टर हिनखे ॿुधायो त असां इहे लफ़्ज़ कंहिं बि मरीज़ खे न आहियूं ॿुधाईंदा, पर तोखे मां ॿुधायां थो त तुंहिंजी ज़िंदगी में सिर्फ़ु 8 या 9 महीना, बसि तुंहिंजी ज़िंदगी इन खां वधीक हली नथी सघे। डॉक्टर हिनखे ॿुधाए छॾियो त कंहिं बि शइ जी रख न कर, खा, जेका तुंहिंजी दिलि चवे उहो खा, त तो में तंदुरुस्ती अचे। कुझु 2-3 महीना गुज़रिया त उन सहेलीअ जी वरी हिन सां मुलाक़ात थी। ॾिठईं त तूं त सफ़ा ख़तमु थी वई आहीं, छा मसइलो आहे? हुन ॿुधायोसि अदी हे मसइलो थियो, तो मूंखे जंहिं डॉक्टर लाइ ॿुधायो मां उन डॉक्टर वटि वियुसि, उन टेस्टूं लिखी ॾिनियूं, दवाऊं लिखी ॾिनई। आख़िर में हाणे हुन मूंखे ॿुधायो त तोखे कैंसर आहे, लास्ट स्टेज कैंसर आहे, जंहिं मूंखे इहो ॿुधाए छॾियो आहे त तूं 7-8-9 महीननि ताईं फाइनल थी वेंदी आहे। छोकिरीअ हिनखे चयो परेशान न थी, अलाह वॾो आहे। ॾिसो, तुंहिंजो पीउ बि वियो, तुंहिंजी माउ बि वई, भाउ बि वियो, तुंहिंजो मुड़ुसु बि वियो। हिन काइनात जा सभु अज़ीम इंसान, वॾा वॾा बुज़ुर्ग ई जहान छॾे विया। वञिणो त उहो बि अलाह वटि आहे न। तूं हिकिड़ो कमु कर, चई ॿुधाए। चई तूं घर में उहे फारिग़ आहियां, तुंहिंजा ॿारड़ा स्कूल था वञनि, पोइ त तूं छा कंदी आहीं? चए पोइ बसि घर जो कमुकार, वरी सुम्ही पवंदी आहियां। चई टाइम ज़ाया न कर, तो वटि टाइम तमामु घटि आहे, हाणे तूं इबादत कर। इबादत कर त जीअं अलाह वटि जॾहिं पेश थिए न, हिकिड़ी शान शौक़त सां पेश थिए, तंहिं महिल तुंहिंजूं अखियूं गुनाहनि जे करे हेठि न हुजनि, तुंहिंजे ग़लतियुनि जे करे अखियूं शर्म खां हेठि न हुजनि। पेश त अलाह वटि थियणो आहे, पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठि। उन चयो मूंखे को विर्द ॿुधाए। हुन चयो जेको तुंहिंजी दिलि चवे तूं विर्द कर, पर मुंहिंजे तरफ़ां तोखे इहो विर्द ॿुधायां थी त तूं दुरूद ताज या जेके बि तोखे दुरूद यादि आहिनि उहे यादि कर। पढ़ियल त उहो बि आहीं, दुरूद पढ़ंदी कर। तूं दुनिया जे कंहिं बि कम ॾे, दुनिया जे कंहिं बि ग़म ॾे ख़्यालु न कर। रब जे तरफ़ हर को वेंदो,
पर माण्हू वञे त कंहिं शान शौक़त सां वञे, उते शर्म खां अखियूं हेठि न हुजनि, मुंहुं मथे हुजे। पंहिंजे गुनाहनि खे साफ़ कर। कपिड़े ते दाग हूंदो त पाण खे पाइण वारे खे बि मज़ो न ईंदो, ॾिसण वारे खे बि मज़ो कोन ईंदो। हीअ जेके बि गुनाहनि जा दफ़्तर आहिनि इहे धोई साफ़ कर। छोकिरीअ हिनखे वॾो हौसलो ॾिनो, अची हुन विर्द शुरू कई। सिर्फ़ु ॿारनि खे स्कूल छॾे अचे, वरी उहो मसलो विछाए अची जो वेहे त उते ई निंड अची वञेसि। 4 महीना 5 महीना लॻभॻि एतिरी हिन इबादत कई। दुरूद ताज, दुरूद इब्राहिम पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ते जेके बि दुरूद सलाम हुया इहा मोकिलींदी हुई, दिलि सां पढ़ंदी हुई। 5 महीननि खां पोइ हाणे उहा छोकिरीअ जी वरी हिन सां मुलाक़ात थी त छोकिरी हैरान थी वई। हुन सहेलीअ हुनखे चयो त तो में जेका आहे त तब्दीली अची वई आहे। हुन चयो हा मां बि सम्झां थी त मुंहिंजो वज़न हल्को थो थिए, मुंहिंजो दिलि जो भार आहे, दिमाग़ जो बोझ आहे न उहो काफ़ी हल्को थी वियो आहे। हाणे हीअ राति ॾींहुं इबादत में ई त हिन त कॾहिं पाण खे शीशे में ॾिठो ई कोन, छो जो हुनजो चहिरो जेको बिगड़ी वियो त शर्म खां शीशो बि न ॾिसंदी हुई। पंहिंजी सहेलीअ जे चवण ते चई त डॉक्टर खे वरी चेकअप करायो। हीअ छोकिरी वई उते वञी डॉक्टर वटि वई, डॉक्टर वरी उहे सभु टेस्टूं लिखी ॾिनो। टेस्टूं लिखी ॾेई हीअ वरी वापसि आई। 7 ॾींहंनि खां पोइ वरी टेस्टूं खणणु वई, पुराणियूं टेस्टूं खणी वरी नयूं टेस्टूं खणी सिधो डॉक्टर वटि वई। डॉक्टर टेस्टूं ॾिठियूं, हिन छोकिरी जो चहिरो ॾिठईं, वरी पुराणियूं टेस्टूं नयूं टेस्टूं ॾिसी उथी वञी हिकिड़े ॿिए डॉक्टर खे वठी आयो। डॉक्टर खे सॼियूं टेस्टूं ॿुधाईं, हे हिन जे 7 महीना 8 महीननि जे अॻु जी टेस्ट आहे, हीअ नई टेस्ट आहे। उहो डॉक्टर पेन वात में करे छोकिरीअ ॾे मुंहं ॾे ॾिसे। छोकिरीअ चयो डॉक्टर साहिबु पंहिंजे अलाह खे मन मूंखे ॿुधाए त मुंहिंजो मसइलो हाणे किथे पहुतो आहे, मूं वटि अञा केतिरो टाइम आहे, मूंखे परेशान न कर, मूं में एतिरो हौसलो आहे। मां तोखे ॿुधाए छॾियो हुयो त तो वटि 7 महीना 8 महीना लास्ट में लास्ट 9 महीना टाइम हो, पर मां हीअ नयूं टेस्टूं ॾिसी हैरान थी वियो आहियां त तो में कैंसर जो को बि ग़लति जुज़ो बि कोन्हे। ईअं जो छोकिरीअ खे ईअं ॿुधायो, छोकिरीअ न अस्पताल ॾिठी, न घिटी ॾिठई, न माण्हू ॾिठई, सजदे में हली वई। उते किरी पई बसि फर्श ते, रब ताला जे अॻियां सजदो ॾिनई। त हीउ करशमो अहिड़ो कीअं थी सघे थो? छोकिरी ज़ारूं क़तार रोए, डॉक्टर रोए, ॿिया मरीज़ रोअनि। डॉक्टर पुछा किस त हितां खां अलावा ॿिए हंधां बि इलाजु करायो? हुन चयो न, का सुई इंजेक्शन चई कॾहिं बि न, तुंहिंजी दवा आहे सिर्फ़ु, ॿियो को अमल। चई मुंहिंजी सहेलीअ मूंखे ॿुधायो त मरणो त हूअं बि आहे, पर छो न भला शान शौक़त सां माण्हू मरे। अलाह वटि वञे त माण्हू मुंहुं मथे करे खणी वञे। मां दुरूद ताज, दुरूद इब्राहिम ऐं जेके बि ॿिया दुरूद सलाम नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मोकिले ॾींदी हुयमि। मुंहिंजो ॿियो को बि अमल कोन्हे। उन मालिक उन नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दुरूद पाकनि मुंहिंजे बचनि ते रहम कयो, मूंखे सिहतयाब कयईं। मां शुरू में हिकिड़ो मिसाल ॾिनो त तव्हां जॾहिं बि कंहिं मुसीबत में अची वञो, तव्हां जॾहिं पाण सम्झो त असां हाणे घटि थियण लॻा आहियूं, सिहत जे तरफ़ां, दौलत जे तरफ़ां, मुहबतुनि जे तरफ़ां, पंहिंजाइप जे तरफ़ां असां हर हाल में घटि थियण लॻंदा आहियूं, त तव्हां उन वण जो ख़्यालु ज़रूरु कजो। मौसम बदिलजण जे करे जंहिं वण जा पन थी छणी हेठि किरी पवंदा आहिनि, बेकार थींदा आहिनि, ऐं बहार अचण सां वरी उन में नवां पन फुटी सरसब्ज़ करे छॾींदा आहिनि वण खे। ईअं लॻंदो आहे त वण खे हाणे का जवानी मिली आहे। त तव्हां बि कॾहिं बि पाण खे कमज़ोर न सम्झो, हर हाल में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते हर वक़्तु दुरूद सलाम मोकिलींदा कयो। इंशा अल्लाह तव्हांजा सभु रुकियल मसइला तव्हांजा हल थींदा ऐं तव्हांखे ख़बर न पवंदी त हीअ मसइला मुंहिंजा काॾों हल था थियनि, केरु थो हल करे, तव्हांखे इन शइ जो अंदाज़ो ई न हूंदो। अगरि मुंहिंजो चैनल तव्हां पहिरियों दफ़ो ॾिसी रहिया आहियो त मुंहिंजे पेज खे फॉलो कजो, त जीअं मुंहिंजो अपलोड थियल हर वीडियो तव्हां ताईं बर वक़्तु पहुची सघे। मूंखे कंहिं नए मौज़ू ते ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह निगहबान।